अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फातिमा नज़र अचूं था हिमल जी ट्रेड ते। नाज़रीन, सिजावल का सलीम मल्लाह जी रिपोर्ट मौजूद। प्रेस क्लब सिजावल अॻियां नाहे ॾींहं खां बुख हड़ताल ते वेठल। PP जाले कामरेड हुसैन शेख दाहिंदे चयो त PP ज़िले सिजावल जी क़यादत मूंखे पटेवाली ॾियण जा पूरा दिलासा ॾेई नौकरी खां नज़रअंदाज़ कयो आहे। 1 साल अॻु नौकरी लाइ अलामती बुख हड़ताल कई। उन वक़्तु पीपल्स पार्टी तारका सिजावल जे सदर डॉक्टर इकबाल मेमन पटेवाली नौकरी ॾियण जो दिलासो ॾेई बुख हड़ताल ख़त्म कराई। हिन वक़्तु क़यादत वटि वर्करनि लाइ नौकरी मौजूद आहिनि, पर मूं गरीब खे हिकु पटेवाली नौकरी ॾियण लाइ इनकारी आहिनि। कामरेड हुसैन शेख ॿुधायो त हू सख़्त बचड़ेवाल ऐं गरीब मिस्कीन आहे। गुज़िरियल ॾिघे वक़्त खां बेरोज़गार आहे। आख़िर में हुन पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कंदे चयो त मूं गरीब वर्कर खे पटेवाली जी नौकरी ॾियारी वञे। हिन चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं मूंखे नौकरी न ॾिनी वई त आउं पाण खे गोली हणी मारे छॾींदसि।